अस्सलाम वालेकुम। बी के बलोच ऑफिशियल सां गॾु आऊं आहियां अवां जो दोस्त बी के बलोच। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। नाज़रीन, फसल दोस्त ऐं हारियुनि जो हॾ ॾोखी ॾींहुं राति फसल में पयल यूरिया भाण पाकिस्तान जे सूबे सिंध मां अगवा थी वियो आहे। धाड़ेलनि पारां यूरिया जे अगवा वारो वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾियो। अचो त तव्हांखे वीडियो ॾेखारियूं। अस्सलाम वालेकुम। आऊं नाले एंग्रो भाण, ज़ात यूरिया, वेठल ॻोठ एंग्रो फर्टिलाइज़र, ॾहरकी, ज़िलो घोटकी। कद 3 फुट, वज़न 50 किलो। सुञाणप जी निशानी साए कपड़नि ते यूरिया 46 लिखियल आहे। जीअं त मुंहिंजी ज़ाती हैसियत 1800 रुपयनि जी आहे, पर मूंखे अगवाह करे ज़ालमनि, व्याजनि, सेठियुनि मूंखे पंहिंजे ज़ख़ीरा कंदड़ गुदामनि में ज़ोरी ज़बरदस्ती क़ैद करे सभिनी गॾिजी मूंसां इज्तमाही ज़्यादती करे मुंहिंजी ग़रीब मिसकीन आबादगारनि खां मुंहिंजो 3000 रुपया भुंग तलब करे रहिया आहिनि, जन सां असिस्टेंट कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर बि मुलविस आहिनि। तमामु वस वारनि खे मुंहिंजी अपील आहे त ख़ुदारा मूं ते रहम करे मूंखे हाजिन, व्याजिन, सेठियुनि ऐं ज़ालमनि खां जल्द बाज़ियाब कराए पंहिंजे सिंध जे ग़रीब मिसकीननि आबादगारनि ताईं पहुचायो वञे त जीअं सिंध जो फसल बची सघे। महिरबानी। दोस्तों, वधिक मज़ाई वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल बी के बलोच ऑफिशियल खे सब्सक्राइब कंदा। वधिक मज़ाई ख़बरूं साण करे वरी इंशाअल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में मिलंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त बी के बलोच खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।